न्यू सैदाबाद जे भरिसां फतेहपुर शाख में गैर क़ानूनी नूलियूं लॻियूं पियूं आहिनि। वाटर नंबर 4 जे भरिसां ॿिन्ही पासनि खां गैर क़ानूनी पाइप लॻल आहिनि, जितां ज़मीनदार पाणी चोरी करे पंहिंजूं ज़मीनूं ऐं फसल आबाद करे रहिया आहिनि, जॾहिं हारियुनि ऐं नारियुनि जूं बनियूं गैर आबाद थियनि पियूं। हिते मुक़ररु इरिगेशन SDO ऑफिस ताईं महदूदु आहे। साॻी शाख ते 2 महीना अॻु पाणी चोरनि ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो वियो हो, पर वरी साॻिए तरह पाणी चोर कानून जी भञकड़ी करे ॿीहर शाख में मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां ॿीहर पाइप हणी पाणी चोरी करणु शुरू करे ॾिनूं ऐं हिते जे हारियुनि खे मुश्किलातुनि जो शिकार बणायो वियो आहे। वणनि जो फसल पोखण जे टाइम ते वाटरनि में पाणी घटि पहुचण जे करे ज़मीनूं गैर आबाद थियणु शुरू थी रहियूं आहिनि। असांजे आबादगारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे हाई कोर्ट जे चीफ जस्टिस DG FI नेब चेयरमैन एंटी करप्शन ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वज़ीर आबपाशी खे पुरज़ोर अपील कई आहे त फतेहपुर शाख जे पाणी चोरनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं इंक्वायरी करे हिते जे आबादगारनि खे जाइज़ तरीक़े सां पाणी ॾियारियो वञे त जीअं आबादगार सही नमूने सां फसल पोखे सघनि। अब्दुल वाहिद उमराणी, सोच TV, न्यू सईदाबाद।